सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि समेत पनुआकिल में बि हवाजाई मिसकीन मज़लूम नियाणियुनि सां ज़ुल्म तशद्दुद ज़िलत जो सिलसिलो जारी। वरतल हिक ख़ासि रिपोर्ट मूजिबि पनुआकिल में 2 साल पहिरियां ग़लति दिलासा ॾेई पुलिस ऐं वॾेरनि जो ख़ासि वाठो रिज़वान बिरादरी जी हिक नियाणी सबीना खे खणी वालिदीन जी मर्ज़ी जे उबतड़ 2 साल पंहिंजे घर में रखी बुख उन ते इन सां मुबैना तौरु ज़ुल्म तशद्दुद कंदो रहियो। समीना जी अमड़ अनवर ख़ातून ऐं उन जे भाउ शाहनवाज़ ख़ौफ़ वारे अंदाज़ में ख़ासि मुलाक़ात में चयो त समीना सां रिज़वान न रुगो ज़ुल्म ज़्यादतियूं पाण न पर पंहिंजे दोस्तनि खां बि कराईंदो रहियो। रिज़वान घर मां चोरी कयल ज़ेवर पैसा सामान खणण घुरण तां असांजे घर ते हथियारबंदनि सां हमिलो कराए तशद्दुद कराईंदो रहियो। हाणे हुन समीना जो सॼो सामान फुरण बाद उनखे घर मां निकाली ॾिनी आहे। उल्टो समीना जे भाउ शाहनवाज़ खे पनुआकिल थाणे ते गिरफ़्तार करायो, जिन खे मीडिया वारनि आज़ादु करायो। असां अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ SSP सखर वटि शिकायतूं कयूं पर कुझु न वरियो आहे। उल्टो रिज़वान उन जी गैंग घर ते हमला करे क़तल समेत कूड़नि केसनि जूं धमकियूं ॾे पियो। इंसाफ़ ॾियारियो वञे। रिज़वान समीना जे हिक ॿार जी बि मुबैना मौत में ज़िम्मेवार आहे ऐं ॿियो ॿारड़ो इन वटि यरगमाल आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची